नाज़रीन, सांगड़ में पानी जी एतरादू खोट खिलाफ आबादगारन एहतजाज किया है। तफ़सील बुधाने के लिए असां वीडियो लिंक मौजूद है। आवाज़ जो रिपोर्टर एडी कुंभर GAD नाल मां निकरदड़ जेके मुंड जा वाटर कोर्स ये मुंड जे वाटर कोर्स जे आबादगारन जो एहतजाज है। उन्हनि जो चवण है तो गुज़िरियल 4-5 महीननि खां जनवरी खां जी बंदियूं ख़त्म थियूं आहिनि त वाटर कोर्सन जा जेके नवां मॉडल ऐं नवां फ्रेम जेके ठाहिया विया आहिनि उन तहत जेको आहे सो हज़ारनि जे जेके एकड़नि जी आबादी आहे उते 200 एकड़नि जी आबादी जो पाणी ॾिनो थो वञे, जंहिंमें 10 एकड़नि मां एकड़ मस थो 24 कलाकनि मां भरिजे। पाणी जी ॾाढी संगीन ऐं किनी सूरताल हुअण जे करे असीं आबादगार जेके आहिनि तमामु घणनि परेशान के मुंह ॾियूं पिया। उन करे असांखे सिम नाले जो पाणी जेको आहे सो ज़मीननि में ॾियणो पए थो, उन करे ज़मीननि खे बि काफ़ी नुक़सानु पहुचे थो। असां अहिड़ियूं शिकायतूं आपाशी खाते जे आला अमलदार गुज़ारे रहिया आहिनि। कुझु आबादगार बि असां सां मौजूदु न, अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त कहिड़नि मसइलनि खे उहे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वाह ते पूरो जेको आहे सो सिंधड़ी सब डिवीज़न खे बंदि कयो वेठो आहे, जंहिंमें मोगा लॻाया आहिनि। उन्हनि मोगनि में माना सिर्फ़ु असांखे 2 डेसीमल जेके आहिनि से वाए में ॾिना अथनि, बाक़ी धिका हणी जेको आहे सो 2-2 फुट जेका असांजा वाटर कोर्स मथे करे छॾिया आहिनि। असांजी आबादी नथी थी सघे, असां मजबूर थी सिमनालनि मां खारो पाणी खामनि मां खारो पाणी खणनि ते माना असांजी ज़मीनूं जेके आहिनि से ख़राबु थियण लॻियूं आहिनि, वण बि सड़नि था। डायरेक्टर आयो आहे मंसूर मेमून साहब, उन छा कयो आहे जो ब्रिटिश हुकूमत में जेके मॉड्यूल हुआ 33% तॾहिं आबादी थींदी हुई ऐं हाणे उहा साॻी माप उन टाइम जी असांजा मॉड्यूल ठाहिया अथनि। त B में जेको आहे असांखे 2 डेसीमल खां 3 डेसीमल असांखे राय ॾिनी वञे त पोइ असांखे लाइ काफ़ी थी वेंदी। सिमनाले जो खारो पाणी आहे या वञूं था उतां चंडण में पाणी कढूं था, उहो पाणी खारो आहे। वाह जो पाणी बिल्कुलु थोरो थो अचे, जंहिंमें जेको आहे कलाक में 18 भरजण जी जॻह ते जिरेबो पवंदो भरिजे। खारे पाणी ते असांजी बणियूं ख़राबु थी वेंदियूं हलियूं। असांजी इहा अपील आहे, असांखे कुझु पाणी वधाए ॾियनि, असांजी आबादी थिए। वज़ीर आला सिंध PP चेयरमैन बिलावल भुट्टो तक जे MNA MP खां मुतालबो कंदे घुर कई आहे त असांखे जेको आहे सो पंहिंजे रिआयत ॾेई वञे त जीअं असीं पंहिंजी आबादी करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं।